एहसान जी माना इंसान बज़ाते ख़ुदि नेकी ऐं भलाई करे ऐं ॿियनि जो भलो घुरे। मक़ाम अदुल इंसाफ़ कयूं थोरो अञा मथे बुलंद थी करे अफ़ू ऐं दरगुज़र ऐं तरहुम इख़्तियार करे। मतिलबु इन जो ॿियो हिकिड़ो अञा वधीक वज़ाहत इहा आहे त माण्हू फ़राइज़ अदा करे, फ़राइज़ खां पोइ माण्हू नवाफ़िल जे तरफ़ मुतवजह थिए। इहो थी वञे अहसान। अदुल ॼण गोया की फ़राइज़ थिया, अहसान गोया की नवाफ़िल थिया। अने फ़राइज़ बि अची विया, नवाफ़िल बि सां गॾु अची विया। ऐं इहा ॻाल्हि सम्झे जेका बि को माण्हू भलाई करे थो अलाह से उनखे ॾिसे, ज़रूरु उन भलाई जो जवाबु भलाई जी सूरत में अलाह तबारक व तआला जी तरफ़ां उनखे मिलंदो। जीअं क़ुर शरीफ़ जी आयत इनखे अञा चिटो करे थी त हल जज़ाउल इहसान इल्लल इहसान। ऐं अहसान जी माना ॿी जेका हदीस पाक इहा कई, जीअं साहबा किराम पुछा कई त बल अहसान या रसूल अल्लाह, अल्लाह जा रसूल अहसान छा आहे? फरमायूं ताबुद रब्बक कअन्नक तराह फ़इन लम तकुन तराह फ़इन्नहु यराक। इबादत कर अल्लाह जी ॼण त तूं उनखे ॾिसे थो, ॼण त तूं उनखे ॾिसे थो। अगरि इहो तोखे मक़ाम नथो मिले त इहो मक़ाम ग़ैर इख़्तियारी आहे। अगरि हिन ते तूं ग़ैर इख़्तियारी मक़ाम ते पहुची नथो सघें फ़इन्नहु यराक, इख़्तियारी मक़ाम उहो तूं हासिलु कर जेको तुंहिंजे इख़्तियार में आहे, तुंहिंजे वस में आहे। अलाह तोखे ॾिसे थो, मां उनजे साम्हूं आहियां, अलाह मूंखे ॾिसे थो। जहिड़ो बि अमल करे, मामलात हुजनि, इबादात हुजनि, इहो उनखे ज़हन में रखणु घुरिजे त अलाह से मूंखे ॾिसे थो। अहसान जी हिकिड़ी माना इहा ई आहे। ॿी माना जेका आहे ख़ुदि क़ुर शरीफ़ कई त हल जज़ाउल इहसान इल्लल इहसान, अहसान जो बदिलो अहसान। जीअं अचे थो हदीस शरीफ़ में मन लम यशकुर अन्नास लम यशकुरिल्लाह, जेको कंहिं माण्हू जो शुक्रियो अदा नथो करे उन गोया कि अलाह जो बि शुक्र अदा न कयो। यानी अहसान फ़रामोश। हिकिड़ो अहसान इहो, ॿियो अहसान जंहिंमें इहा ॻाल्हि वाज़िह कई वई अलाह तबारक व तआला उनखे ॾिसे थो। जीअं हदीस शरीफ़ उनखे वाज़िह करे थी, जंहिंमें जेके हदीस कुदसी चइजे थो ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उहा बयानु फरमाई ला यज़ालु अब्दी, अलाह जी तरफ़ां अलाह तबारक व तआला जी तरफ़ मनसूब कंदे हदीस बयानु कई वई। हिकिड़ी त हदीस उहा हूंदी आहे जेको हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बयानु फरमाईंदा आहिनि, माण्हुनि खे इरशाद फरमाईंदा आहिनि। ॿी हदीस उहा हूंदी आहे जो अलाह जी तरफ़ां हूंदी आहे, मनसूब बि रब ॾे हूंदी आहे। जीअं क़ुर पाक आहे, क़ुर पाक जी निस्बत बि अलाह ॾे आहे, हदीस जी निस्बत बि हिकिड़ी अहिड़ियूं हदीसूं हूंदियूं आहिनि उनजी निस्बत बि रब ॾे। हिकु हदीस कुदसी चइजे थो, उन में अलाह से ईअं फरमाईंदो ला यज़ालु अब्दी यतक़र्रबु इलैया बिन्नवाफ़िल हत्ता अकून समअहु अल्लज़ी यस्मअु बिही व बसरहु अल्लज़ी यबसरु बिही इला आख़िरी। अलाह साईं फरमाए थो मूंखां माण्हू तक़र्रुब हासिलु कंदो आहे नवाफ़िल जे ज़रिए सां। उन पंहिंजा फ़राइज़ त पूरा कया, फ़राइज़ त इहो अदुल ऐं इंसाफ़ जी तक़ाज़ा आहे त फ़राइज़ पंहिंजा पूरा करे, उन खां बाद नवाफ़िल मज़ीद तक़र्रुब जे उसूल जे लाइ उनजी अदायगी इंतिहाई ज़रूरी आहे। उन में अज़कार बि अची विया, उन में ततवात बि अची विया, नवाफ़िल सुनतूं अची वियूं। अहिड़ी तरह सां जेके बि ॿिया अमाल आहिनि, हिकिड़ा फ़र्ज़ वाजिब आहिनि, ॿिया ग़ैर वाजिब आहिनि, उहे सभु अची विया। इन में अलाह तबारक व तआला इहो इरशाद फरमायो, इहो ज़िक्र फरमायो त माण्हू तक़र्रुब हासिलु करे थो नवाफ़िल जे ज़रिए सां। नवाफ़िल जो इहो गर्ज़ हूंदो आहे त माण्हू जे फ़राइज़ में का कोताही कमी थिए थी उहा बि नवाफ़िल सां पूरी थिए थी। ख़ासि फ़ाइदो नवाफ़िल जो वॾो ई हूंदो आहे। इंसान में का कोताही आहे अमल में, कॾहिं अदायगीअ में, कॾहिं उनजे क़याम में, कॾहिं कूद में, कॾहिं उनजे तहारत में, कॾहिं उनजी नियत में, जेकॾहिं का उन में कमी बेशी आहे उहा कमी बेशी उनजी इन नवाफ़िल सां पूरी थिए थी ऐं उनजी तकमील खां बाद उहो तक़र्रुब जो ज़रियो बणिजी वञे थो। पर वयनहा अनिल फ़हशाइ वल मुनकर, फ़हशा ऐं मुनकर खां अलाह तबारक व तआला रोके थो, माण्हू विछड़ाई ऐं बेअकुली न करे। ऐं ईता ज़ुल क़ुरबा जो बि हुकुम फरमाए थो।